न्याणी फरजाना जमाली जब तक एक कादियानी वीरों में ज़मीन पर रहेगा हमारी तहरीक जारी रहेगी इंशाअल्लाह ताला। प्रोफेसर जैया जाती कई आए हम ये बता देना चाहते उनके हैं कि हम अपने ॿुधाइण चाहियूं था ॾिसो हिन वक़्तु कराची प्रेस क्लब सवाइ पीपल्स पार्टी जे तव्हांखे सभु पार्टियूं नज़र ईंदियूं। जसकम जा सब ग्रुप स्टूडेंट फेडरेशन में ये बताया गया है जेके भी कांग्रेस पार्टियों ने एसपीपी है, मुस्लिम नेशनल पार्टी है, मरकजी पार्टियों पीटीआई वगैरह ये सब फरजाना सा जगजदी कहला मौजूद है। असा हुक्मरानन सा उन्हनि माण्हुनि सां जेके सिंध जे हर मसइले ते छेड़छाड़ करण जी कोशिश कनि था उनखे ॿुधाइण चाहियूं था त असीं हिन वक़्तु हिकु आहियूं ऐं पंहिंजे सिंध बचाइण लाइ पंहिंजी न्याणियुनि जी इज़त बचाइण लाइ त असां माण्हू वटि चाहींदासीं। हिन वक़्तु बीसी भी पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे, प्रोफेसर भी पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे ऐं पीपल्स पार्टी जा नुमाइंदा उते इंक्वायरी कराइनि था। असां चऊं था त शर्म अचणु खपे हिन हुकूमत खे। तव्हांखे हिननि माण्हुनि तव्हांखे वोट ॾिना आहिनि, हिननि माण्हुनि तव्हांखे ऐवाननि में आंदो आहे। सुभाणे ईअं न थिए जीअं तव्हां टिनी सूबनि मां तव्हांजी कॾा वेड़ थी आहे, सुभाणे सिंध मां बि तव्हांखे हिकिड़ो वोट कोन मिलंदो। तंहिं करे तव्हांखे असां चऊं था त न्याणीअ सां इंसाफ़ कयो, न त ॿिए सूरत में तव्हांजा सिंध जा रोड रस्ता सभु बंदि कंदासीं।